मूं तोखे बचाइण जी वॾी कोशिश कई पर बाबा साईं नथो मञे। बाबा चए थो त असांजा ॿ खून थियल आहिनि ऐं चाकर ख़ान जी मौत उन्हनि ॿिनि खूननि जो कफ़ारो हूंदी। पोइ तोखे त ख़ुशि थियणु घुरिजे, तुंहिंजो वॾे में वॾो दुश्मन मरण वारो आहे। पोइ बि चेहरे ते एतिरी उदासी छो? उदास उन करे आहियां त मां तो वांगुरु ज़ालिम न आहियां। मूंखां वधीक त ज़ुल्म तो कयां। मूं ज़ुल्म कया आहिनि? ॿुधाए कहिड़ा मूं तो मथां ज़ुल्म कया आहिनि? मां पंहिंजे घोट जो चङो मुड़ुसु हुयसि। तो पंहिंजे दर जो गदागर बणाए छॾियो। दिलि में हर वक़्तु सुकून रहंदो हुयो, पर हाणे दिलि में तुंहिंजी यादनि उथमा मचाए छॾिया आहिनि। निंड में बि तूं, जाग में बि तूं। मुंहिंजी ज़िंदगी जो हर लम्हो तो अज़ाब बणाए छॾियो आहे। अञा चवीं थी त मां कहिड़ो ज़ुल्म कयो? अॼु राति इन अज़ाब मां तोखे छुटकारो मिली वेंदो। तूं पंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ॿुधाए वठि। चवंदा आहिनि त मरण वारे जी आख़िरी ख़्वाहिश जो एहतराम कयो वेंदो आहे। मरण खां पहिरियां मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश इहा आहे त तूं मूंसां पंहिंजी मोहबत जो इज़हार करे छॾ, त जीअं मौत मुंहिंजे लाइ आसान थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।